जिंदगी ते नाए कोई बरमसो घर वारन के टेम ॾियो को वक्त ॾियो बचड़न के को टेम ॾियो को वक्त ॾियो जिंदगी ते नाए कोई बरमसो घर वारन के टेम ॾियो को वक्त ॾियो जिंदगी ते भरोसो नाए जवान जी औलाद खबर नाए तुझो मौत कीअं लिखियल अलाए बिजली जी शाट में लिखियल ते अलाए रोड रस्ते जे हादसे में लिखियल तई अलाए मथी शप में लिखियल तई अलाए को इज़राइल अलैहि सलाम जे हथों लिखियल तई मौत मिलंदो ज़रूर हा जवान हा कुल नफ्सीन ज़ाइक़तुल मौत सभिनीनि खे मौत जो मज़ो चखणो अथई याद रखजो ए इंसान गुनाह एतिरा कर जेतिरो कब्र में बर्दाश्त करे सघे कब्र उहो घर आ जंहिंमें रब ॾिसे थो हाय हाय आख़िर इंसान हिन दुनिया मां थकिजी अस्पताल जे वार्ड में बि दाख़िल पियो हूंदो न मरीज़ वीचारा जॾहिं घणा सीरियस थी वेंदा न त पोइ अलाह खे छा चवंदा आहिनि या अलाह अहिड़ी ज़िंदगी खां मौत ॾे त भलो हितों त खणी तूं मौत जे ज़रिए ते हलियो वेंदे पर हुतो काॾे वेंदे हुतो काॾे बि न वेंदे तंहिंजे करे चवां थो जवान जी औलाद कम अहिड़ा कर जंहिंमें रब बि राज़ी त रब जो प्यारो हबीब बि राज़ी मुहम्मद सल्लल्लाहु अलैहि वसल्लम ऐं उन खां बाद में तोसां कब्र बि राज़ी थी जंहिंसां रब राज़ी त सम्झ सभु राज़ी जंहिंसां रब राज़ी न आहे त यादि रखो पया ॾुखनि ऐं तकलीफ़नि ऐं बेचैनियुनि जी हालत में गुज़रंदो मुंहिंजा भाइरो रब ज़ुल जलाल वल इकराम इंसान खे 5 वक्त सॾींदो हय अल सलाह हय अल सलाह अच कामयाबी जी तरफ़ यौमल क़यामत जे ॾींहुं अल्लाह जे आॾो ईअं न चइजाए त या रब्बुल आलमीन त मूंखे सॾु कननि ताणी न आयो यादि रखो इंसान आख़िरत जो सोच आख़िरत जो जंहिंमें कोई माई जो लाल तोखे न बचाईंदे यादि रखजे हर कोई पंहिंजी नफ़्सा नफ़्सी में हूंदो हर कंहिंखे पंहिंजो पिटको हूंदो त मुंहिंजी पुॼाए ख़ुदा